अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आहियां मंज़र अज़ीज़। सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइन। कराची वारनि लाइ बिजली ₹5.27 महांगी। बिजली जे अघनि में वाध। अप्रैल जी माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में कयो वियो। जारी कयल नोटिफिकेशन मूजिब इज़ाफ़ी ओगाड़ी जुलाई जे बिलनि में वसूल कई वेंदी। लाइफ लाइन वाहपेदारनि ते अघु लागू न थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिक ॾींहं जे दौरे ते ग्वादर पहुची वियो। वफ़ाक़ी वज़ीर, मुमलकती वज़ीर ऐं ख़ासि मददगार बि वज़ीर आज़म सां गॾु ग्वादर पहुता। वज़ीर आज़म जे ग्वादर में मुहाननि सां मुलाक़ात। वज़ीर आज़म ग्वादर में आला सतही इजलास जी सदारत बि कंदो। वज़ीर आज़म खे ग्वादर में तरक़ियाती रिथान ऐं अमन अमान बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म वॾियुनि सनअतनि ते 10 सैकड़ो टैक्स लॻाइण जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुआशी टीम सां इजलास बैदि ॻाल्हाईंदे चयो आहे त सिगरेट, सीमेंट, स्टील, शुगर इंडस्ट्रीज, टेक्सटाइल ऐं ऑटोमोबाइल इंडस्ट्री ते टैक्स लॻायो वेंदो। वज़ीर आज़म जो चवणु आहे त अवाम खे रिलीफ फराहम करण लाइ हू सनअतनि ते टैक्स लॻाए रहिया आहिनि। इंडस्ट्रीज ते टैक्स लॻाए ग़रीब खे बचायो वियो आहे। महांगाई ते ज़ाब्ते लाइ हू नह चोटी जो ज़ोर लॻाईंदा। इत्तहादी हुकूमत मुल्क लाइ बहितरीन फ़ैसिला कया आहिनि। फ़ैसिलनि सां ॾुखियायूं ईंदियूं पर हू मुश्किलातनि मां जल्द निकिरी वेंदा। मुल्क की मईशत तबाह थी वई हुई। IMF वधीक शर्त न लॻाया त मुआहिदो थी वेंदो। IMF सां ॻाल्हियूं आख़िरी मरहले में आहिनि। बजट खसारो घटाइण लाइ टैक्स लॻाइण जो फ़ैसिलो कयो आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो आहे त हूअ वॾियुनि सनअतनि ते टैक्स लॻाए रहिया आहिनि। मुल्क जे ॾेवालो थियण वारो ख़तरो टरी वियो आहे। 4 सालनि दौरान 71 सालनि जेतिरो कर्ज़ वरितो। हलंदड़ माली साल ॾुखियो तरीन हूंदो। वज़ीर आज़म पारां सुपर टैक्स जे ऐलान खां पोइ पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज करप्शन करे वई। 100 इंडेक्स में 2055 पॉइंट्स जी घटिताई रिकॉर्ड। कारोबार मुअतल थी वियो। इंटरबैंक में डॉलर बि 67 पैसा महांगो थी वियो। डॉलर $270.90 जो थी वियो। सिंध में मकानी चूंड शेड्यूल मूजिब थींदी। सिंध हाई कोर्ट फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। सिंध हाई कोर्ट मकानी चूंड मुलतवी करण बाबति दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। अदालत चयो आहे त मकानी इदारनि जो कानून SLGA आइन जे आर्टिकल 140 ख़िलाफ़ आहे। सुप्रीम कोर्ट बि आर्टिकल 140 तहत इंतज़ामी ऐं माली इख्तियार ॾियण जो हुकुम ॾिनो। सिंध हाई कोर्ट जी 2 रुकनी बेंच दरख़्वास्त ते महफ़ूज़ थियल फ़ैसिलो ॿुधायो। MQM, PTI ऐं SUP जा वकील ॿुधणी दौरान मौजूदु रहिया।